कराची खां ख़बर मां ताईं पहुचाईंदासीं, जिते मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि में 4 करोड़ 44 लख डॉलर जी घटिताई थी आहे। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि बाबति अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। कराची खां ख़बर मां ताईं पहुचायूं पिया। मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि में 4 करोड़ 44 लख डॉलर जी घटिताई थी आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि बाबति अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। 4 करोड़ 44 लख डॉलर जी घटिताई बाद मुल्की नाणे जा ज़ख़ीरा 13 अरब 12 करोड़ 67 लख डॉलर ते पहुची विया आहिनि। मरकज़ी बैंक जा ज़ख़ीरा 7 करोड़ डॉलर घटिताई बाद 7 अरब 77 करोड़ 93 लख डॉलर ते पहुची विया आहिनि। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। कराची खां तव्हांखे ॿुधायूं पिया, मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि में 4 करोड़ 44 लख डॉलर जी घटिताई थी आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मुल्की नाणे जे ज़ख़ीरनि बाबति अंग अखर जारी करे छॾिया आहिनि।